खबर मंत्री कीअं लगे तो चाचा साईं जो न्यापो खणी ईअं न? शामिर खान संकुल खान सही मानू ना है। शामिर खान बाबा साईं जमीन जा कागज हवाले मोकिलिया ऐं कागज सां गॾु सॼो हिसाब किताब लिखी छॾी। हुन सां गॾु हिकु चेक बि अथई, बैंक में वञी पंहिंजा पैसा वठी आ। ऐं मां तुंहिंजो कमदार आहियां, बेगो कमदार, बिना पघार जे सिर्फ़ पेट ते। शामिर खान इहो बेगो पेट में महांगो अथई, हिकु धक में 12 माण्हू खाई वेंदो भई। मुंशी जीवन चाचा साईं सम्झे थो त रोशनी खे मुंहुं वाकायो, इन जे करे मूंखे इहा मिल्कियत ॾेई त सब रिश्ता ख़त्म थो करणु चाहे। इन जे करे मां इहा चाचा साईं जी पेशकश क़बूल न कंदुमि। चाचा साईं खे ही कागज़ वापसि कर, चइजांइ त मूंखे हिननि जी ज़रूरत न आहे, मूंखे हुनजी मोहबत थी वई। शामिर खान अव्हांखे ग़लति फहमी थी आहे, तॾहिं मूंखां साथ वठो, मां सच पियो चवां। वापसि सही करण जी वञण खां अॻु में मूंखे अव्हांजो हिसाब किताब ठाहिण लाइ चई। वापसि साईं को मामूली माण्हू न आहे, सतपुरा जी सरदार आहे। उनखे हक़ीक़त जी सॼी ख़बर आहे, पर वक़्त ते ज़ाहिर कंदो। हा शामिर खान, इहा मूंखे बि ख़बर आहे त सरदार साईं अव्हांखे दिलि सां माफ़ कयो आहे। ठीकु आहे बेगा, मुंहिंजी घटि मुंशी खां कागज़ मूंखे ॾेई, मां पाणे चाचा साईं सां ॻाल्हाईंदुसि। सूबेदार सुखिया तो बर वक्त कार्रवाई करे सरदार शाहजमान जी न्याणी खे बाज़ियाब करायो आहे। थैंक यू सर। सूबेदार सुखिया मां सम्झां थो त हाणे कमदार लबू ऐं गुलज़ार खे हिरासत में रखणु अजायो आहे, जेको साईं जन जो हुकुम हुजे। सूबेदार सुखिया बंगुल खान मुंहिंजो दोस्त आहे ऐं हुन ॿियनि दोस्तनि खां मूंखे चवरायो आहे। बाबा दुनियादारी आहे, दोस्तनि जो चवणु करिणो पवंदो आहे। बिल्कुलु सर, अवां सही था चओ। मुंहिंजो ख़्यालु आहे त कमदार लबू ऐं गुलज़ार खे आज़ादु करे छॾियो। ठीकु आहे सर, मां कमदार लबू ऐं गुलज़ार खे हाणे ई आज़ादु कयो। सदको वञा मां अॼोके ॾींहं खां। सीअर सां बिहारे कॾहिं सुञी लॻंदी हुई, पर अॼु रब जा करम जो आबाद थी लॻे पई। अॼु हिन हावेरीअ में रोशनी थी आहे। अम्मा तूं ॾिठी छो? वेह न सरदार साहिब, मां अव्हांजे साम्हूं कीअं वेहां? भाई बसरा चवण कर, वेही रह, मूंखे सुठो लॻंदो आहे। हा बसरा वेह न, या को कमकार अथई? मूंखे कमु आहे, कमु वञा वञी सफ़ाई कयां। ठीकु आहे, तूं वरी कमकार थी कर। ससी ख़ैर सां रोशनी बि पंहिंजे घर पहुची वई। अलाह करे अॻिते जे लाइ सभिनि जो ख़ैर हुजे। अदी चवनि था त रोशनी खे शमीर ई अगवा करायो हुयो। सरदार साईं खां ज़मीन वठी ऐं पोइ रोशनी जो ॾस ॾिनो अथई। हा सची, इन शमीर जहिड़ा माण्हू मिल्कियत जे लाइ कुझु बि करे सघनि था, पर तूं बि हाणे ॾिसजांइ
तो सरदार साईं न शामिल सां घटि कोन कंदई। अजी सरदार साईं आहे दरवेश माण्हू, हू शमीर खे कुझु बि कोन चवंदो। सची जिन कयो आहे न उहे पंहिंजी नियत पाण लोड़ींदा। अजी मीरा मूंखे रोशनीअ जी सिक लॻी आहे, तूं चवे त भई रोशनी सां मिली अचूं, उहो बि अकेली हूंदी। ठीकु आहे, तूं घर जो कमकार करे वठ, खाओ पिया आहिनि उहे धोई वठ, पोइ हलूं था। ठीकु आहे अजी। ठीक है, तोखे के का तकलीफ का काम न थी रहे साईं, मूंखे तकलीफ़ कान्हे का। कॾहिं कॾहिं अकेलाई जो एहसास महसूस थींदो आहे। पीर करामत असांजो सॼो खानदान तबाह करे छॾियो। हिकिड़ो लौंग बचियो हो ऐं उहो बि लोही कोटनि में बंदि आहे। चाची मूं तव्हां लाइ हिकु सुखड़ी आंदी आहे। एहसान साईं, तव्हां मुंहिंजे मथे ते भाइटीअ जो हथु रखियो आहे ऐं पंहिंजी पनाह में रखियो आहे। इन खां वधीक ॿी कहिड़ी सुखड़ी हूंदी? चाची ये सुखड़ी तो लाइ हर शइ खां वधीक आहे। तुंहिंजी पनाह बि आहे त तुंहिंजी मुहाफ़िज़ बि आहे। अलाए कहिड़ी सुखड़ी आहे इहा? लौंग हलिया बाबा। लौंग तूं आज़ाद थी वई? माता से अम्मा जी महिरबानी आहे मूंखे जो तव्हां मुंहिंजी ज़मानत कराई आहे। चाची मूं पंहिंजो वाइदो पूरो कयो आहे। हाणे अव्हां जी मर्ज़ी आहे, हिते रहो या लौंग सां वञी पंहिंजे घर रहो। एहसान साईं, जेका लौंग जी मर्ज़ी। न एहसान साईं न, मां भला कहिड़े रिश्ते नाते सां मां साथ के घर में रहाईंदुसि। माण्हू 100 सवाल कंदा। ठीकु आहे लौंग, मां चाचीअ खे हिते ई बंगले में वाह हाजी शरीफ, वाह तुंहिंजी शराफ़त। मुंहिंजे दुश्मन खे वठी आयो आहीं, वो बि मुंहिंजे दर ते, सोगो हथियार खणी। हाणी जेकॾहिं मूंसां पक पक कई थी न, सिधी गोली निवार में हणंदो साईं। जॾहिं मूं ते हथियार सिधा थो करी, उते तोखे शराफ़त नज़र ई कान थी अचे। उते नंढड़ो ॿार थी थो वञी पितकड़ो आहे न। अॼु मूं हथियार खयो आहे त तोखे पेट में ढीलो थी पियो आहे। हा छो आयो आहीं? खुट्टी खयो अथई छा? मां मामो सम्झ, तुंहिंजो लिहाज़ ऐं तूं वरी वञी तो वधंदो। बहादुर खान, घणे ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे का। मां पंहिंजी ज़मीन जा कागज़ खणण आयो आहियां ऐं मूंखे पक आहे त तूं इज़त सां उहे कागज़ ॾींदे कोन, छो त तूं इज़त जे लाइक़ु आहीं कोन। हाणे तूं मूंखे रोके ॾेखार त गुलज़ार तुंहिंजा आंध्रा त कढी छॾे। ज़मीन त मूंखे अदालत बि ॾिसां थो त इहो बंगुल कीअं थो अची बिहार हलाए। गुलज़ार ही वटि पिस्टल, मूं वारो ई प्यारो पाण खे नमूनेबाज़ी करई न, हाणे ख़तमु करे छॾियई। हिन ॾाढा सूर न आहिनि मूंखे। मानी अंदरों ज़मीन जा कागज़ खणी था। तूं फिकर ई न कर हाजी शरीफ़, असुल चुरणी न सिंह मां। तोखे तमामु गुलजार ॾिसण खां महांगो आहे बहादुर खान। तो जहिड़ा चूसा ऐनक पाए बि मूंखे ॾिसी न आहिनि सघंदा। उहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो। चूरा मां वक़्त जी ॿुधंदो ई न आहियां। मोहम्मद शरीफ़ अंगुल वॾो देव अथई, बापू अथई, विकाए वेंदो तोखे बि, तुंहिंजी समूरी मिल्कियत खे बि। ॾिठो अथई, ज़मीन मूंखे ॾे, मां तोखे पैसा ॾियण लाइ तयार आहियां। हलिया गुलज़ार,
इन मुआरे भाग के विक्रम सागर नाम किया जाता हले आप पंहिंजे मक़सद में ज़बरदस्त कामयाब थिया। शहमीर फाची मिल्कियत सरदार खां वठी विया। ॿी तरफ़ असांजो सरदार शाह ज़मान मथां चपल जहिड़ो एहसास थियो आहे। साजिद पुट असांजा सभु मक़सद पूरा थी विया। शहमीर खे पंहिंजी ज़मीन मिली वई। सरदार शाह ज़मान ऐं शहमीर जे विच में नफ़रतूं पैदा थियूं ऐं सरदार शाह ज़मान ते असांजो एहसान बि थी वियो। हाणे नाटक नंबर हलंदो 2। और तव्हां हिन पासे न छुटल आहियो। तव्हां सिर्फ़ु बहादुर वारो पासो संभालियो। हेॾां मां हिकिड़ो ई काफ़ी आहियां। बाबा साईं, मां हिन दफ़े अहिड़ो कमु कयो आहे जो दुनिया जी का बि ताक़त मूंखे सरदार थियण खां नथी रोके सघे। बाबा साईं, मूं विलायत में रोशनीअ खे मोहबत जा मण खोले ॾियारिया आहिनि। मण ऐं हिते सिंध में अची पंहिंजी जान जे मथां खेॾी रोशनीअ खे धाड़ेलनि खां बाज़ियाब करायो आहे। हाणे त रोशनी मूं ते सफ़ा मस्तु थी चुकी आहे। बाबा, सरदार शाह ज़मान शहमीर खां नफ़रत करणु लॻो आहे। रोशनीअ जो संग हाणे तोखे ई मिलंदो। तूं ईंदड़ वक़्त जो बादशाह आहीं। तूं 9 राजी सरदार थींदे 7 राजी सरदार शाह ज़मान जा। हिकु राज पंहिंजो ऐं हिकु राज वॾेरे दरिया खान। साजिद खान, अधु ज़िलो तुंहिंजो हूंदो, अधु ज़िलो। बाबा साईं, तव्हां अधु ज़िले जी ॻाल्हि था कयो। मां तव्हांखे पूरे ज़िले ते बादशाही करे ॾेखारींदुसि। शरीफ़ बज गैरत जो प्यालो पी इहो आहे ज़मीन जा कागज़ खण। ऐं जे शरीफ़ जो कागज़ न खणी आयो त पोइ उन सां बि वॾो गंद थींदो। अॼु हाजी शरीफ़ पंहिंजी ज़मीन जा कागज़ आणींदो ऐं असांखे हाजी शरीफ़ जी ज़मीन जी पहिरीं किस्त वसूल थींदी। बाबा, हा साजिद पुट, रोशू शिकार थमे आयो। हल त ॾिसूं। बेखबर तुंहिंजो ई सरदार शाह ज़मान जो ठाह बि थी वियो। पोइ कीअं चलंदो? असां साईं दिलियूं दगा सां भरियूं पयूं आहिनि। इहो कहिड़ो ठाह थियो जंहिंमें अञा बि शक हुजे, ख़दशा हुजे ऐं ख़तरा हुजे? न असां साईं, न। चाचा साईं, मूंखे अञा दिलि सां भाकुर नाहे पता। तोखे तुंहिंजी ज़मीन मिली वई, ज़मीन जा कागज़ मिली विया, कब्ज़ो मिली वियो, अञा छा खपे? मूंखे ॿियो किथे बि न खपे पीर साईं। बसि सिर्फ़ु मूंखे मुंहिंजे चाचे शाह ज़मान जे शफ़क़त वारे हथ मथे थी खपे। मूंखे ज़मीन जी मिल्कियत जी ज़रूरत न आहे ऐं मूंखे रिश्तनि जी मिल्कियत। शमीर खान, इहो त तूं रोशनीअ खे अगवा करण खां अॻु सोची हा। पीर साईं, मां बेगुनाह आहियां। मूंखे कसम हुन पाक परवरदिगार जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान अची, उहो त यकीन कयो त रोशनी खे अगवा करण में मुंहिंजो को बि हथ न। त छा ये सॼी दुनिया कूड़ी आहे? एहसान साईं, इहा मुंहिंजे ख़िलाफ़ कंहिं दुश्मन जी साज़िश आहे। तव्हां ई ॿुधायो, मां रोशनी खे छो अगवा कंदुसि? रोशनी मुंहिंजी मंग आहे ऐं उहा मुंहिंजी सॼी सोट आहे। खुदा रा, को त चाचा थिए थी सम्झाए, को त मूं ते एतबार करे, को त मूं ते शफ़क़त भरियो हथ रखी। शुक्र कर जो सरदार शाह ज़मान तोखां पलांद नाहे लॻो। तोड़ जे सींध में बेग़ैरती जीअं ई बेइज़ती जी उड़ी थी आहे। पोइ हुन महान शख़्स तोखे माफ़ करे छॾियो। मूं कुझु बि न आहे कयो एहसान साईं। त पोइ साबित करे ॾेखार सरदार साईं खे त हिन कम में तुंहिंजो हथ न आहे। हिते मां कीअं साबित कंदुसि? जॾहिं अगवा करण वारा ई मरी विया त हाणे मां किथां गवाह आणियां, किथां सबूत आणियां? मूं तुंहिंजे बारे में 4 ॾींहंनि में घणो कुझु ॿुधो आहे।
तोते हाणे एतबार नथो करे सघे। शमीर खान तोखे सबूत ऐं गवाह आणना पवंदा, न त शक जो दाग हमेशह तुंहिंजे दामन ते क़ाइमु रहंदो। को त रस्तो हूंदो न, आख़िर मां छा कयां? कुझु त मूंखे ॿुधायो। बसि इहो ई रस्तो आहे, तूं पाण खे बेगुनाह साबित कर। मां पंहिंजे पाण खे बेगुनाह साबित नथो करे सघां। सरदार साईं तोखे ज़मीन बि ॾेई छॾी, माफ़ बि करे छॾी, हाणे वञी पंहिंजो जीव दगार। इन जो मतिलब त तव्हां मुंहिंजी मदद न कंदो? मां तुंहिंजी मुखालिफ़त बि कोन कंदुसि। ठीकु आहे खान साईं, मां हाणे ख़ुदा। ठीकु आहे शमीर खान। पर चोरी कनि था ग़रीब कान। मूंखे को हिकु वॾेरो ॾेखार जेके दुनिया चोर चवंदी हुजे या ढारेल चवंदी हुजे। सज़ा सिर्फ़ ग़रीबनि खे मिलंदी आहे। इहे जेल सिर्फ़ ग़रीबनि जे लाइ आहिनि। रोशनी ईअं न आहे, हाणे चोर सां गॾु सहूलियतकार खे बि सज़ा मिले। तोखे जिन अगवा कयो हुयो न, उनजो सहूलियतकार इहो शमीर खान हुयो, ऐं इहो शमीर पाण खे वॾो मोतबर सम्झंदो आहे। छा मूंखे शामिल अगवा करायो हुयो? पर छो? आख़िर शमीर पाण केतिरो छो करायो? उहो इन करे त शमीर जे वालिद जी ज़मीन तव्हांजे वालिद वटि हुई, ऐं सरदार साईं शमीर जे वालिद खां ख़रीद कई हुई उहा ज़मीन, ऐं उन ज़मीन खे हासिल करण जे लाइ सरदार साईं ते हमिलो करायो शमीर, जंहिंमें तूं अगवा थी वई आहे। त पोइ बाबा साईं शमीर ते बनी ॾेई छॾी? हा, होॾा शमीर ज़मीन जा कागज़ वरिता हूंदा, होॾा तूं आज़ाद थी वई आहे। पर मूंखे त साजिद खान आज़ाद करायो हुयो। साजिद खान? केरु साजिद खान? साजिद खान मूंसां गॾु कॉलेज में पढ़ंदो हुयो ऐं मुंहिंजो सुठो दोस्त आहे। रोशनी, इहो छा थी चवे? हिते ॿिटिन खे बि कन अथई, कोई ॿुधी न वठे। छो, मूं का ग़लती कई आहे छा? चुप कर रोशनी, मारजी न वञी। गैर मर्द कॾहिं बि औरत जो दोस्त न आहे थींदो, या औरत जे लाइ गार आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। साजिद खे मां सुञाणां थी, हू मूंसां गॾु पढ़ंदो हुयो। ईअं त चई सघां थी न? हा हा, ईअं ठीकु आहे। भलिया कान ॿुधो कोन अथई, मोह बि पंहिंजो मोजड़ो बि पंहिंजो। जेकॾहिं मां शमीर खे कुझु कयां थो या कुझु चवां थो त हर दुनिया में छा चवंदा? ॾिठी, सरदार शाह जमां मिल्कियत हासिल करण जे लाइ पंहिंजे सॻे भाइटे खे माराए छॾी। दुनिया इहो चवंदी। इन्हीअ करे त भलिया चवां थो त मुंहुं बि पंहिंजो त मोचड़ो बि पंहिंजो। इन्हीअ करे ख़ामोशी कई था, न त शमीर खाजे छा सां थो आहे छा? मां सतरा जी सरदार आहियां, राज भाग जो वारिस। बसि इन्हीअ करे मजबूरन ख़ामोश वेठो आहे, कुझु नथो करे सघां। सरदार साईं, इहो तमामु भलो कर। गंद में लछण बि त कपिड़ा पंहिंजा ई ख़राब थिया। भला शमीर ॼाणे, शमीर जो नसीब। तव्हां केसिताईं शमीर खे कंदा? हा भलिया खान, सही थो चई। हाणे त फसल बि लथा, हर माण्हू ख़ुशहाल आहे, अमन बि आहे। सोचां थो त बहादुर ॾानिया पोइ मोकिलियां त शादी जी तयारी करे। भले सरदार साईं, मुंहिंजी ससी जे लाइ कपिड़ो लटो ॾाजे जो सभु सामान तयारी मुकमल करे छॾी। सरदार साईं, तव्हां भले बहादुर खे तारीख़ ॾेई छॾो। भलिया खान, जेकॾहिं तव्हांजी तयारी मुकमल आहे त पोइ देरि छा थी?
कलिया खान दाल बुध न्याणियुनि जो ॿार आहे जेतिरो जल्द थी सघे इहो ॿार लाहिजे। ठीक है सरदार जी, हवा बहादुर न तो करे। ठीक है पहले बेगा ओ बेगा जी सरदार साईं। राज जी बाबा साईं। बेगा बहादुर दे वञी हुनखे मुंहिंजो नियापो ॾे चइजांइसि त सरदार शाह ज़मान मूंखे मोकिलियो आहे, मूं वटि थी वञे, इहो नियापो ॾिजांइसि। हाज़ुर बाबा साईं। सरदार साईं हाणे मूंखे बि ॾियारो, मां बि। ठीकु आहे। कंडल जी